खानपुर तालके में दाखिल कयो उस्ताद जो डिठो ई छोकरो जेको मूं वटि पढ़ण आयो भगवान लगे तो उस्ताद मुफ्ती साहब जा माइट खोसा घणा हो जेके खोसा हो तो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तो बलोचिया ठोका कमरो तो वरी पिसई रोज़े धणी की निस्बत वारा हाफिजुल मिल्लत नंढड़ो वा मदरसे में पढ़ण वयो आ उस्ताद डिठो पंहिंजो ने पीर के घुराई हाफिज साहब जे वालिद साहब के घुराई तो ही नंढड़ो जेको मूं वटि पढ़ण आयो आ यो मूं वटि न पढ़ंदो साईं तो वटि छो न पढ़ंदो अल्लाह जे कामिल फरमायो है फकीर मां हिन जी पहचानी ॾिठी आ हिन जी अमानत लोहे महफूज़ में जेका लिखियल आ उहा रोज़े धणी जे तरीक़े में लिखियल सुभान अल्लाह उहा पिसई रोज़े धणी जे तरीक़े में लिखियल आ हिन के जेको वञी मोहम्मद हसन जान सुई वारे जे मदरसे में दाखिल कर वो रोज़े धणी जो खलीफो आ वो पाणे हिन के फैज़ वठी ॾींदो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह पिसई सिबगतुल्लाह शाह अव्वल पहिरियां पगारा सुई शरीफ में आया है तालिबन जी कहचरी लगी आ पाण फरमायो है तालिबो बुधायो हमेशा पीर पगारा मदरसन सा प्यार कंदा आहिनि जो सुभान अल्लाह हमेशा पीरा ने पगारा जी सरपरस्ती रही आ अॼु जेकॾहिं तोखे असांखे इज़त मिली आ त अल्लाह ॼाणे तो शाह मौका शाह सदके मिली आ उन मुर्शिद जी निस्बत जे करे मिली आ इसे सिबगतुल्लाह शाह अव्वल फरमायो तालिबो से पटायो तालिबन से पटाई आ सामू बीठान पाण फरमाईंदा है तालिबो पीर शाह के चइबो आ इसे सिबगतुल्लाह शाह अव्वल फरमाईंदा पीर शाह के चइबो आ सब तालिब खामोश असां भी दिस्तार कई आ दरगाह शरीफ ते रहिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह किसी शाह मकान शाह सां मिलण जो शर्फ भी आहे हथ मिलण जो शर्फ भी आहे सामू कचहरी ॿुधण जो शर्फ भी आहे आख़िर में जेका सनद पाण पंहिंजे हथनि सां ॾिनी आहियूं उहो शर्फ भी आहे अल्हम्दुलिल्लाह उहा दरगाह जी निस्बत जे करे किसी सिबगतुल्लाह शाह अव्वल फरमायो पीर शाह के चइबो आ सब तालिब खामोश बरचुंडी शरीफ वारो हाफिजुल मिल्लत अर्ज़ तो करे साईं पीर उनके चइबो आ जो मुरीद के तकलीफ़ अचे मुरीद खबो पैर मथे ही न खणे त मुर्शिद उन जो मसइलो हल कराए सुभान अल्लाह मुरीद पैर ही न खणे त मुर्शिद उन जो मसइलो हल कराए पाण फरमायो आहे सुनी शरीफ वारा बुजुर्ग मोहम्मद हसन जान मां तोखे खुशखबरी थो ॾियां कि तुंहिंजो तालिब वक़्त जो वॾो पीर थींदो अल्हम्दुलिल्लाह तव्हां बरचुंडी शरीफ हलिया वञो मां भी वेंदो आहियां तव्हां भी विया हूंदो अल्लाह ॼाणे थो न सैयद आ न अहल बैत आ न सैयद ज़ादो आ कोई भी लखे माण्हू अञा ताईं हुन जी दरगाह ते फैज़ वठण अचनि था पिया ऐं फ़कीर पिसई रोज़े धणी जी निस्बत वॾी निस्बत आ ई मोहब्बत वारी कचहरी आ फ़कीरनि जी हथ महक में ठकल मौलवी माण्हू रुपियल वलजा हिकिड़ो प्रोग्राम करे आयो आहियां कुर्सी बि आहे जंग बि नंढ पइजी आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ अल्लाह जे महबूब सां प्यार करण वारा पिसई रोज़े धणी जी निस्बत वॾे बरकत वारी आ तूं असांजो महबूब मुर्शिद पिसई रोज़े धणी जे साल में 9 महीना दीन जी तबलीग कई आ ॻाल्हि गोरी लॻई त माफ़ कजाए पर दीन जो कम भी जरूरी आ पिसई रोज़े धणी दीन जी तबलीग जे लाइ रसूलुल्लाह जे दीन जे पैगाम जे लाइ शरीफ जे अंदर ईंदो आहे गुल मोहम्मद बिरोही फ़कीर जो नालो आहे बलोचिस्तान जो रहवासी आहे पिसई रोज़े धणी बलोचिस्तान जे सफ़र ते विया गुल मोहम्मद बिरोही भी कंदा फ़कीर अर्ज़ करे सोना मुर्शिद मां बलोचिस्तान जो मां मूंखे ख़बर आहे
नी वसंदो आ त जबलनि जे पाणी न बीहंदो आ हेठ नदी न जेको आहे नायन में पाणी वहंदो आ हेठ ढोरनि में पाणी गॾु थींदो आ उते फसल बि थींदा आहिनि मेवा बि थींदा आहिनि माण्हुनि जा घर बि घणा हूंदा आहिनि मथे थोरा हूंदा आहिनि हेठ हलंदासीं त फ़कीर बि घणा हूंदा उते जेको आहे मेवा फल ऐं फ्रूट मिलंदा पाण फरमायो गुल मोहम्मद मां फल फ्रूट खाइण न पर रसूलुल्लाह जे दीन जो पैगाम पहुचाइण सुभान अल्लाह ए गुल मोहम्मद मां फल फ्रूट मेवा खाइण न आयो अल्लाह जाने तो पिसई रोज़े खणी रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जो उहो कामिल वली पर जे नाज़ुक मुबारक कदमन सां जबल जी चोटीअ ते चढ़ी पहिरें घर खां वठी दीन जो पैगाम पहुचाइण जे लाइ तबलीग जो सिलसिलो शुरू कयो अथऊं जॾहिं हेठों वारनि फ़क़ीरनि खे ख़बर पई आहे त अल्लाह जो कामिल वली पिसई रोज़े खणी आयो आहे कचनि ॿारनि समेत फल फ्रूट मेवा खणी करे जबल जी चोटी ते चढ़ी विया आहिनि जॾहिं मेवा साम्हूं आया पाण फरमायो मूंखे न ॾियो गुल मोहम्मद खे ॾियो सुभान अल्लाह मूंखे न ॾियो गुल मोहम्मद खे ॾियो पाण फरमायो त असां अल्लाह जे महबूब जो दीन जो पैगाम पहुचाइण आया आहियूं हज़रत मिसई रोज़े धनी अल्लाह जो उहो कामिल वली आहे जंहिं लाड़ जे सफ़र में संदसि तबियत मुबारक ख़राब थी पई आहे पाण फरमाईंदा ऐं फ़क़ीरो तबियत मुंहिंजी ख़राब थी आहे फ़क़ीर साकन सोना मुर्शद ॻोठ मोटी हल हकीमनि ऐं डॉक्टरनि खां दवा वठंदासीं आराम करे पोइ तबलीग ते हलजो पाण फरमायो हाणे त रोज़े धणी घुमण जहिड़ो आहे पर जेकॾहिं रोज़े धणी घुमण जहिड़ो न हुजे खट ते खणाए बि नाने जे दीन जो पैगाम घर घर पहुचाईंदो असांजो महबूब मुर्शिद उहो एतिरी निस्बत सां एतिरे जेको आहे दीन सां प्यार आहे जो लाड़ जो सफ़र हुजे पाकिस्तान जे कंहिं बि कुंड जो सफ़र हुजे अल्लाह जे महबूब सां प्यार करण वारा हज़रत पिसई रोज़े धणी उहो अल्लाह जो कामिल वली आहे जंहिंजे लाइ तो असां आशिकत शाह ना मुरीद कट्टर ना मुरीद लिखन था पिया आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत कायम थियण ताईं सिंध में को अहिड़ो माण्हू न थींदो जाथे वेंदो हो लख माण्हू गॾु थी वेंदा असांजा मुखालिफ़ था लिखनि त पिसई रोज़े धणी उहो अल्लाह जो कामिल वली आहे जंहिं जॻह ते वेंदो हो त उते लख माण्हू ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी ज़रबूं हणंदा ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जूं ज़रबूं हणनि ये पिसई रोज़े धणी ये धरती क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह शाहिदी ॾींदी त अल्लाह जे महबूब जा ग़ुलाम क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह निराला सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे विलायत नारे विलायत आखिरी गुजारिश तो मलफूजात शरीफ जरूर पढ़ंदा मूंखे पक्का तव्हां पढ़ंदा हूंदो पर पंहिंजे मस्जिद जे पेशमाम खे ज़रूर मोहब्बत सां चओ त साईं खुदा कारण अल्लाह से तोखे दीन ऐं दुनिया जूं इज़तूं अता फरमाईंदो 5 वक्त नमाज जे टाइम मां हिकिड़ो टाइम मुक़रर कर जंहिं टाइम ते जमायत घणी अचे सुबुह जो हुजे सांझे जो हुजे सोमाणीअ जो हुजे मलफूज़ात शरीफ जो दर्स ज़रूर हुजे मलफूज़ात शरीफ तव्हां सां पढ़ंदासीं अल्लाह जाने तो दीन ऐं दुनिया जूं बरकतूं मिलंदियूं तोखे असांखे मलफूज़ात शरीफ जे गर्द जी ज़रूरत आहे तूं असां मलफूज़ात शरीफ पढ़ंदासीं ऐं जे फ़क़ीर खे आहे उहो मलफूज़ात शरीफ पाण बि पढ़े ऐं जेकॾहिं को सरदीअ वारो आहे पैसे वारो आहे अल्लाह साईं हुनखे महिरबानी कई आहे त उहो वरी ॿिए फ़क़ीर खे वठी गिफ्ट फ़क़ीर तूं वञी पढ़ मलफूज़ात शरीफ जे अंदर ईंदो आखिरी नकुल ॿुधायां थो रब करीम जी बारगाह में मलाइक आयो आहे अर्ज़ थो करे ऐं रब असां तुंहिंजी इबादत कयूं था तोखे सजदा था कयूं असां खां वधीक तोखे केरु प्यारो आहे मलाइक अर्ज़ थो करे रब करीम असां तुंहिंजा
असा के न पुट न धीअ न पीउ न मां न पेट जी परेशानी न का परेशानी हमेशा तुझी इबादत कयूं था असा का वधीक को प्यारो अची छा अल्लाह से फरमायो हां सुभान अल्लाह महफूजात शरीफ पढ़ंदो कर अल्लाह से फरमाए मुके हां मुझा बाना प्यारा हन रब केड़ा बाना उन्हनि मां हिकिड़े जो नामूनो ॿुधा हिकिड़ो टोलो ॿुधाए त उन्हनि मां हिकिड़े सां मां वञी मिलां जेको तोखे समूरी मखलूक मां प्यारो आहे अल्लाह से फरमायो त फलाणे ॻोठ में फलाणी जाइ ते फलाणे पाड़े में फलाणो बुजुर्ग थी वञी उन सां मिल महफूजात शरीफ जे अंदर ईंदो आहे मलाइको इंसानी लिबास पहिरे साम्हूं आयो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा केर जवान फलाणो आहे छा कंदो आहे छा न कंदो आहे हवाल करण खां पोइ मलाइको पुछेसि थो निमाज़ घणी पढ़ंदो आहे चवे थो 5 वक्त निमाज़ पढ़ंदो आहे ज़िक्र घणो कंदो आहे 2 वक्त ज़िक्र कंदो आहे इशराक पढ़ंदो आहे अवाबीन पढ़ंदो आहे चाश्त पढ़ंदो आहे तहज्जुद पढ़ंदो आहे मलाइके साहब जो करे 5 वक्त निमाज़ तहज्जुद जा नफिल चाश्त जा नफिल अवाबीन जा नफिल समूरा नफिल गदाए 24 कलाकनि में 2 कलाक बि नथा थियनि मलाइक सबूर चवे तो असां 24 कलाक रब जी इबादत कयूं हे त जेको आहे 2 कलाक बि इबादत कोन थो करे जैसे भला पेट कीअं पालींदो आहे बच्चा कीअं पालींदो आहे जैसे राह की पोखी कंदो आहे जो सुभान अल्लाह राह की पोखी करे पंहिंजा बच्चा पालींदो आहे रब करीम जी बारगाह में मलाइक वयो अर्ज़ कए रब करीम असां 24 कलाक तुंहिंजी इबादत कयूं हमेशा तुंहिंजी तस्बीह तहलील बयान कयूं असां खां वधीक इहे छो प्यारा थी अल्लाह से फरमायो त तव्हांखे शहावत बि कोन्हे तव्हांखे पुट जी तकलीफ़ जी ख़बर कोन्हे तव्हांखे ख़बर न आहे त पुट बीमार थिए केतिरी परेशानी थींदी आहे माउ बीमार थिए केतिरी परेशानी थींदी आहे मिट माइट गुज़ारे वञे केतिरी परेशानी थींदी आहे तव्हांखे हर परेशानी खां पाक कयो थम तॾहिं त मुंहिंजी इबादत कयो हिननि बाननि खे आज़मायां थो हीअ आज़माइश में पार था पवनि सभु कुझु छॾे मुंहिंजा था थी पवनि सभु कुझु छॾे दरगाह जी निस्बत वारा थी वञो अल्लाह जा बाना अल्लाह जे महबूब जी निस्बत में अचो पोइ जेकॾहिं सभु कुझु छॾे रोज़े धणी जो तरीक़ो वठंदासीं घर घर पीसई जो पैगाम पहुचाईंदासीं त अल्लाह ॼाणे थो अर्श वारा मलाइक बि तोसां असां सां रही सघंदा अर्श वारा मलाइक बि चवंदा त वाह रब करीम तुंहिंजी मखलूक में रोज़े धणी जा फ़क़ीर उहे फ़क़ीर आहिनि जेके 5 वक्त निमाज़ पढ़नि था 2 वक्त ज़िक्र कनि था तहज्जुद पढ़नि था चाश्त पढ़नि था अवाबीन पढ़नि था ऐं बच्चनि खे पालण जे लाइ पंहिंजी पेट जो गुज़र सफ़र बि हिलाल सां कनि था अल्लाह साईं मुंहिंजो बयानु करणु तव्हां साहिब खे ॿुधण मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन नारे विलायत